भारत जो चेहरो दुनिया आॾो वावको थी वियो आहे। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। चवे थो बुज़दिल दुश्मन हथे ख़ाली शहरनि खे निशानो बणायो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चवे थो त भारती हमले में 31 शहरी शहीद ऐं 57 ज़ख़्मी थिया। हवाई फ़ौज वक़्त सिर भारतीय जदीद जहाज़नि खे मिटीअ में मिलाए छॾियो। पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाईअ में रुगो फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो वियो। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चवे थो जवाबी कार्रवाई दौरान पाक फ़ौज जो को बि जानी नुक़सान न थियो आहे। पाकिस्तान जे हवाई जहाज़नि या ॿिए कंहिं असासे खे बि को नुक़सान न पहुतो आहे। भारत तरफ़ां दहशतगर्दनि खे तरबियत ॾियण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। अव्हां खे आगाह कंदासीं DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जी अहम न्यूज़ कॉन्फ्रेंस परॾेही मीडिया खे भारत जे ख़याली दहशतगर्द कैंपुनि वारे हंध जो दौरो बि करायो वियो। तर्जुमान पाक फ़ौज चवे थो भारत जे हमले वक़्तु 57 आलमी उॾामूं पाकिस्तान जे हदुनि में उॾामी रहियूं हुयूं। तर्जुमान पाक फ़ौज भारत सवें मुसाफ़िरनि जे हयातियुनि खे ख़तरे में धिके छॾियो। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चवे थो नीलम झेलम हाइड्रो मनसूबे ते भारत शेलिंग कई। अव्हां खे आगाह कंदासीं DGISPR न्यूज़ कॉन्फ्रेंस कई आहे। चवे थो क़ौमी सलामती कमेटी हथियारबंद फ़ौज खे भरपूर जवाबु ॾियण जो अख़्तियार ॾेई छॾियो आहे। अमन जी ख़्वाहिश खे कॾहिं बि असांजी कमज़ोरी न सम्झियो वञे। मुल्की दिफ़ा ऐं ख़ुदि मुख़्तियारी जो हर क़ीमत ते बचाव कंदासीं। गैरतमंद अवाम जे रत जे आख़िरी फुड़े जो हिसाब वरितो वेंदो।